ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदारूं कंदकोड़ में गरीबाबाद पाड़े जे रहवासियुनि जो पंहिंजे मुड़ुस ख़िलाफ़ मासूम ॿारनि सां गॾिजी एहतिजाज कयो वियो आहे। इन मौक़े ते उन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी 10 वरनि जी नींगरी काइनात खे मुंहिंजे मुड़ुस नाहक कारो करार ॾिनो आहे, मगर मुंहिंजो को बि तदारुक न थी सघियो आहे। मां पुलिस वटि बि दाई आहियां, मगर पुलिस मुंहिंजी का बि मदद नथी करे। इन ई हवाले सां असां सां के न्यूज़ जो ब्यूरो चीफ ममताज़ सिंधी मौजूदु आहे। जी ममताज़ सिंधी, छा तफ़सील आहिनि अव्हां वटि? अव्हां खे ॿुधाईंदो वञा त कंदकोट गरीबाबाद माले जे रहवासियुनि जो पंहिंजे मुड़ुस ख़िलाफ़ मासूम ॿारनि सां गॾिजी एहतिजाज। उन मौक़े ते बसमात शाहजहां ख़ातून मीराणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो मुड़ुस मोहम्मद ख़ान मीराणी गुज़िर 9 महीननि खां वठी दुबई में आहे, जंहिंखां मूं पंहिंजे घर जो चरखो हलाइण लाइ ख़र्चु घुरियो त हिन पहिरियां मूं मथां कारे जो कूड़ो इल्ज़ाम हयो ऐं हाणे वरी 10 सालनि जी मासूम नींगरी काइनात खे पिणु मुंहिंजे भाउ जे पुटु जेको 9वीं क्लास जो शागिर्दु आहे उन सां कारो करार ॾिनो अथसि, जंहिं ख़िलाफ़ मूं पुलिस खे बि शिकायत कई, पर हिननि बेॾोकड़ वठी मूंखे ख़ामोश रहण जो चयो। मुंहिंजो मुड़ुसु ऐं ॾेर ज़ालिम क़िस्म जा माण्हू आहिनि, जंहिंजे ज़ुल्मनि ख़िलाफ़ मूं पंहिंजे सहुरे समेत बिरादरी जे चङनि मुड़ुसनि खे शिकायत कई, पर तदारक न थी सघियो आहे। हिन चयो त अदालत बि दरख़्वास्त ॾिनी आहे। मूंखे अदालत ते यकीन आहे त मूंसां इंसाफ़ ज़रूरु थींदो। ॿिए तरफ़ कारे इल्ज़ाम हेठि आयल 12 सालनि जो नींगर मज़र अली मीराणी मीडिया अॻियां दाईंदे चयो त काइनात मुंहिंजी भेण आहे, मुंहिंजे फुफड़ कूड़ो कारे जो इल्ज़ाम हयो आहे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे।